अस्सलाम वालेकुम दोस्तों अॼु तव्हांखे सफ़ा जलाल अब्बास खोसे जो हिकिड़ो तमामु नायाबु वाक़ियो ॿुधाईंदासीं ऐं तव्हां ॿुधी करे ॾाढा ख़ुशि थींदा ऐं तव्हांजो दिलि जेको आहे बाग़ बहार थी वेंदो। दोस्तो चवंदा आहिनि त उस्ताद सफ़ा जलाल खे जॾहिं इश्क़ जी समा जागी ऐं ॻाइण वॼाइण जो शौक़ु थियो ऐं उस्ताद जलाल चांडी जे ॻोठ वञण जो इरादो कयईं। पोइ मोरे में आयो। साण मोरे में आयो त हुनखे कंहिं ॿुधायो त बांधी रोड ते जेको आहे परियल हजम जो दुकानु आहे त उते उस्ताद वेहंदो आहे, उते तुंहिंजी मुलाक़ात थी वेंदी। हाणे ॻोल्हींदो पुछा कंदो माण्हुनि खां वञी जेको आहे परियल हजम जे दुकान ते वेठो। उते वञी पहुतो। पोइ उते पुछा कयईं त बाबा उस्ताद जलाल चांडियो किथे आहे, मूंखे उस्ताद जलाल चांडियो सां मिलणो आहे। त उते जेका आवाम वेठल हुजे, तव्हांखे ख़बर आहे हाणे हजमनि जे दुकान ते कहिड़ा माण्हू वेठल हूंदा आहिनि। पोइ ॾिसनि पिया त बाबा हीउ छोकिरो नंढी उमिरि में हीउ थो उस्ताद जो पुछा करे सभु माना घूरनि पिया ऐं सोचनि पिया त हीअ अलाए छाजे लाइ पुछा पियो करे, अलाए छा मक़सदु आहे हिनजो, माना ईअं ॻाल्हियूं माना ऐं पुछनि पिया, माना उबता सुबता सुवाल पुछनि पिया। पोइ नेठि हुननि ॿुधायो त बाबा ॻाल्हि ॿुध, थोरो अॻियां वञ, टेलर मास्तर जो दुकानु अथई, उते फोटो वेठो हूंदई उस्ताद जलाल चांडी जो भाणे जी अथई, उहो तोखे वठी वेंदो ओताक ते। हाणे ही पुछा कंदो बाबा फोटो जेको आहे फ़क़ीर जेको आहे इहो चांडियो किथे आहे टेलर, पुछा कंदो उते वञी पहुतो। उते फोटे खे ॾिठाई ऐं हिनखे शक पइजी वियो त यार इहो उस्ताद जलाल चांडियो आहे, छो जो हुनजो स्टाइल जेको हुजे उस्ताद जलाल चांडी जहिड़ो हुजे। हाणे हिन फोटे खां पुछा कयो त बाबा मूंखे उस्ताद जलाल चांडी सां मिलणो आहे ऐं उस्ताद जलाल चांडी जो तव्हां जो ॿुधायो अथनि चयो बाबा फोटे खे ख़बर आहे। त हाणे फोटे पकाई करे हुनखे चयो त बाबा मां उस्ताद जलाल चांडियो आहियां, हुकुम कर। हुन चयो त मां उस्ताद तुंहिंजो शागिर्दु थियणु थो चाहियां, मां पंधु करे आयो आहियां परे खां ऐं तुंहिंजो शागिर्दु थियणु थो चाहियां। त फोटे चयो त बाबा मां शागिर्दु तो कंदुमि, तो ॻाइणु वॼाइणु अचे थो, तो ॻाइणु थोरो मूंखे ॿुधाए सही। पोइ हाणे हिन खां जीअं पुछा कई त हिन बि चयो त यार हाणे अॼु उस्ताद खे ॿुधायां। हिन ॿ टे कलाम उस्ताद खे ॿुधाया। फोटे हिन जा कलाम ॿुधी करे चयो त बाबा ॻाल्हि ॿुध, मां जेको आहे फोटो आहियां, उस्ताद जलाल चांडियो न आहियां। जलाल चांडियो अॻियां ते ओताक ते उते वेठो हूंदई। चए यार पोइ मूंखे उस्ताद जी ओताक ते वठी हल। हुन चयो मां नथो वठी हली सघां, छो जो मां उस्ताद जे ड्राइवर खे हींअर मार ॾेई आयो आहियां। पोइ जेको आहे अब्बास खोसे खे जेको आहे हुनखे ज़हन में थियो, सफ़ा जलाल जे ज़हन में थियो त यार ही उस्ताद जलाल चांडियो पाण आहे, हाणे नटाए पियो। पोइ हुनखे ॿई ॿाहूं ॿधी चयईं दादा उस्ताद नटायो न, मां तव्हांजी शागिर्दी वठणु आयो आहियां। पोइ फोटे चयो त बाबा ॻाल्हि ॿुध, मां फोटो आहियां, मां उस्ताद जलाल चांडी जो भाणेजा आहियां ऐं उस्ताद अॻियां आहे, हुनजी ओताक अॻियां अथई। पोइ नेठि हुनखे फोटू ॾेखारियईं पंहिंजी दुकान जेको टेलर मास्टर जी दुकान में हुनजो फोटू लॻल हुजे उस्ताद जलाल चांडी सां गॾु। पोइ ॾेखारियईं ॾिस बाबा हीउ फोटू अथई, हीउ मुंहिंजो उस्ताद सां गॾु आहे। पर हाणे फोटो जेको हुजे उहो उस्ताद जो माना हू बि उहो हम शिकल हुजे, स्टाइल बि अहिड़ो हुजे, डिज़ाइन माना कट मुछुनि जो डिज़ाइन, टोपी पाइण जो निरड़ ते, कपिड़नि जा जेके बटण खुलियल। त हाणे हिन खे वरी बि उहे वहम गुमान थियनि पिया। हिन चयो यार मूंखे छॾे अचु बसि महिरबानी करे उस्ताद वटि। पोइ हुन चयो त बाबा हाणे मां नथो छॾे, मूंखे तोखे ॾस ॾियां थो त बाबा हितां हीअं हलियो वञु। पोइ हीउ वञी उस्ताद जी माना ओताक ते पहुतो। पोइ उस्ताद जॾहिं हिन सां मुतवजा थियो, उस्ताद चयो त बाबा ॾे ख़बर, बाबा कीअं आयो आहीं? हिन चयो त उस्ताद मां तव्हांजी सिक में आयो आहियां, शागिर्दु थियणु आयो आहियां ऐं मूंखे पंहिंजो शागिर्दु कयो। उस्ताद चयो त बाबा नालो छा अथई? हिन चयो मुंहिंजो नालो अब्बास आहे। चए ज़ात जो केरु आहीं? चए खोसो। चए बाबा ॻाल्हि ॿुध, हाणे मां त पाण शागिर्दी पियो सिखां, मां उस्ताद किथे आहियां जो तोखे मां सेखारींदुसि। हिन चयो साईं मूंखे महिरबानी करे माना शागिर्दु कयो मूंखे। पोइ उस्ताद चयो त बाबा शागिर्दु तोखे कयूं था, तोखे हाणे कलाम ॿुधा। पोइ हिनखे जेको उन वक़्त में यादि पियो आयो कलाम, मां हिन ॿ टे कलाम ॿुधाया उस्ताद खे। पोइ उस्ताद चयो त बाबा तुंहिंजो आवाज़ु तमामु भलो आहे, आवाज़ु तुंहिंजो भलो आहे।
उस्ताद जलाल चंडे सफ़ा जलाल खे चयो त ॻाल्हि ॿुध, अॻु में बि मूं खोसो हिकिड़ो रखियो, मूंखे चईं त बाबा शागिर्दी मां सिखां थो, पोइ मुंहिंजो सानियो टेप जेको आहे उहो खणी हलियो वियो। हाणे बात खोसनि ते बाबा, हाणे तव्हां ते को एतबार कोन्हे, मां खोसो न रखंदुसि। पोइ उस्ताद खे जेको आहे सफ़ा जलाल चयो त बाबा मां उन्हनि मां न आहियूं, 5 आङुरियूं बराबरि न आहिनि उस्ताद, मूंखे रखो महिरबानी करे। पोइ उस्ताद बसि करम नवाज़ी कई, हुनखे पंहिंजी शागिर्दी में खणी आयो ऐं पोइ हुनखे उहे गुर ॾिनई जेके पाण वटि हुआ। पोइ सफ़ा जलाल माना उस्ताद जलाल चंडे जी सफ़ा हू बहू कापी पियो करे, साॻियो आवाज़ु, साॻियो स्टाइल, आवाम सुञाणे ई न पई सघे त उस्ताद पियो ॻाए या सफ़ा जलाल पियो ॻाए। एतिरो आवाज़ में माना जेको बिल्कुलु माना हिकु जड़ाई हुई। सफ़ा जलाल बि सफ़ा जलाल हो साईं, वॾा कशाला कटियईं उस्ताद जे इश्क में, उस्ताद जी मोहबत में वॾा पंध कई। दोस्तों ही तमामु घणा वाक़िया बि मौजूदु आहिनि मूं वटि ऐं आहिस्ते आहिस्ते तव्हांखे वाक़िया बयानु कबा। दोस्तों मां सम्झा थो हीउ वीडियो तव्हांखे तमामु घणो पसंदि आयो हूंदो। जे पसंदि आयो हुजे त असांजे वीडियो खे लाइक कयो, कमेंट कयो, दोस्तनि खे शेयर कयो ऐं मुंहिंजी चैनल कामरान जानी सिंधी खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। अल्लाह हाफ़िज़ दोस्तों।